लगे तो तुझी मोहब्बत मुझे अगली दुश्मन इन्हीं तरह साथी भैया। नहीं सरकार, मेरी यारी तो आपके दोस्त कुंडा कनेक्शन के साथ है। आजकल भला तुम उर्दू में बात कर रही हो? सरकार, आजकल मेरी रिहाइश पंजाब में है। फिर तो पंजाब वालों के बड़े मजे होंगे। हाँ सरकार। बिजली, पर सिंध वाले भी बड़े शाये हैं। बिजली तुम्हारे जाने के बाद इन्होंने भी सोलर के साथ संगत रख ली है। बिजली में है, वो सोलर में कहाँ? हाँ नहीं बिजली, तुम सही कह रही हो। जो मजा बिजली में है वो सोलर में कहाँ? बिजली, मानूं तो मानूं, तुमने मुझे इबलीस को भी नचा डाला। झींगा डाला, झींगा डाला। अभी कहाँ सरकार, अभी तो बहुत कुछ बाकी है। असल मजा तो तब आएगा जब मैं काला बाग डैम बनवाऊंगी। काला बाग डैम, इन मंसूबे जो मुख्य भी वॾो इंतज़ार आहे। छो त इहो काला बाग डैम इन मुल्क में एक वॾे फितने जो आगाज़ थींदो। इन जे करे बिजली तोखे एडवांस में मुबारकूं ऐं मुंहिंजे तरफ़ां लखनि लानत तो मथा। लानते मेरे आका। कायदे में बिजली जो कयो कमाल मुबारक बाद जा असली इक़दार त असांजा उहे ॿाहिरि आहिनि जेके बिजली जी हथरां जूं खोट पैदा करे काला बाग डैम ठाहिण जी राह हमुआर करे रहिया आहिनि। न त जंहिं मुल्क में एटॉमिक एनर्जी हुजे उते बिजली जी खोट जो त सवाल ई पैदा नथो थिए। इहो कमु इंसानी रूप में मौजूदु उन्हनि शैताननि जो आहे जेके डैम ठाहे पानी ते कब्ज़ो करे हिकु वॾे फितने जो आगाज़ करे रहिया आहिनि, जेको फितनो लखे इंसाननि खे बर्बाद करे छॾींदो आहे। मां कुर्बान अहिड़नि इंसाननि खां। ओ चला, अहिड़ा इंसान त मुंहिंजा असली पैरोकार आहिनि। बाक़ी बिजली, तो मुंहिंजे लाइ वॾो कमु कयो आहे। अञा बि घणो कमु कयो आहे तो मुंहिंजे लाइ। तो माण्हुनि खे पंहिंजो एतिरो दीवानो करे छॾियो आहे जो हू तोखां सवाइ अल्लाह खे सजदो बि नथा कनि। चवनि था बिजलीअ खे त पोइ निमाज़ पढ़ंदासीं। उहे सजदा ई कहिड़े कम जा जेके दिलि सां न पर बिजलीअ सां थियनि। वञी पंहिंजे कम सां लॻो। वञो अहिड़ा माण्हू तयारु करे ॾाढी चुरस थी। खाई पी थुलो मतारो थे। खबर नाम का खाधो थुलो मतारो अलाए छो सुकी सुकी ॾाढो थी वा। ठीक है हमारा दिया का त पोइ हिन दिवागे खे वञी मुंहिंजे कंहिं मुरीद वटि छॾे अचो। कहिड़े मुरीद वटि डाक्टर? सियासतदान वटि, डॉक्टर वटि, वकील वटि या के पुलिस वाले वटि? न पुलिस वारनि जो कमु हाली सही नथो हले। वकीलनि जो कमु बि थोरो थधो आहे। बाक़ी डॉक्टर बाक़ी डॉक्टर बारो ई सोना छुरी तिखी करे वेठो आहे। मरीज़ आयो न आहे, कुठो न आहे। पर उन जे बागे में हिकिड़ी बीमारी आहे। हमारे कहिया का इन
निमाज़ूं घणी थो पढ़ी सजदा करे करे निड़ी कसाए छॾियो अथई बस पैसे जी लालच हवसई हुनखे मुंहिंजो पको मुरीद बणाए छॾियो आहे न त इहो निमाज़ बि ईअं हथ अचण जहिड़ो न हुयो उन वटि छॾूं था न हे टीचर वठो उन वटि बि कर न कंदो छोजो अल्लाह जो नालो त डॉक्टर बि वठी थो बाक़ी सियासतदान कहिड़ी बीमारीअ में कोन मिलाए कहिड़ो मर्ज़ जे कोन मिलाए कूड़ जुआ ज़ना ठगी फरेब कूड़ धोखे में उन पीएचडी कई आहे पीएचडी जंहिंमें मां हा मां कलम न कलम मां अरे मां इब्लीस मां पाण 7 दफ़ा फेल थी विया हिनखे उन वटि छॾे अचो त कुझु घरु करे अरे हाणे कहिड़ी महिरबानी हलो सिखियल गुम करे हाणे केरु पंहिंजी कारगुज़ारी ॿुधाईंदो मां आका मां वासिब घरनि में घेरा विझाइण वारो शैतान मूंखे फ़ख़्रु आहे तो ते उहो तूं ई आहीं जंहिंजे करे अॼुकल्ह हर घर में निबेड़ मथो पियो आहे हा आका आऊं ई आहियां जंहिंजे कारनामनि जे करे मिट माइट त परे रहिया न भाउ जो रहियो न ई पुट पीउ जो आका जे हुकुम जी तामील थी वई शाबाश अम्मा शाबाश वासिल बयान जारी रहे महिरबानी आका उहे मुंहिंजा ई कमाल आहिनि जो पुट पीउ खे थो कुए ऐं भाउ खे जेका रत कॾहिं दांगीअ ते वरंदी हुई अॼु उहा हिक ॿिए खे कुअण लाइ तयार आहे घर में 4 भाती आहिनि त कंहिंखे कंहिंजी शिकिल कोन थी वणे रिश्तनि जा सभु कदुर ख़तम करे छॾिया एतिरे ताईं जो पुट पीउ खे पातरण ते देरि नथो करे ऐं धीउ माउ जा ॾंडा पुटण लाइ तयार आहे अॼु हिकिड़ी मामूली ॻाल्हि तां हिकिड़े घर में छिड़क थो तुम जले जो पुट मां खे मगन वारो ॾंडो रखियो पोड़ी ॼण जाई कोन हुई तूं ई मुंहिंजो हक़ीक़ी वारिस आहीं ऐं लालचुनि जो असली हक़दार आहीं हलिया तमां तोखे तुंहिंजे मसलत ते विहारियां गुस्ताखी माफ़ आका न कर मां वासिम खां हिकिड़ो सवाल करण थो चाहियां वासिम खां इन में को बि शक न आहे त वासिम एतिरो चालाक होशियार ऐं पंहिंजे केस पेश करण जो माहिर आहे नवाज़ शरीफ खे ख़बर पए त पहिरीं फुर्सत में हिनखे पंहिंजो वकील मुक़ररु करे कसम सां पहिरीं हाज़िरीअ में कैसे उकला ॾियासीं उनजे लाइ मां बदा खे ख़ुदि इब्लीस हाज़िर आहियां जल्दी इहा ॻाल्हि ॿुधायो मूंखे हिन साथी मीटिंग में वञिणो आहे उन्हनि जी इलेक्शन थी रही आहे उन्हनि खे सलाह मशवरा ॾियणा उन्हनि खे टिप्स ॾियणियूं जल्दी ॻाल्हि ॿुधायो हा त वासिम तूं जेके घरनि में झेड़ा विझराईंदो आहीं उन में अक्सर कहिड़नि माण्हुनि खे टारगेट कंदो आहीं जेके माण्हू तबियत जा तेज़ हूंदा आहिनि न जॾहिं उन्हनि खे गुस्सो वठंदो आहे न पोइ मां उन्हनि खे नक में फूक ॾींदो आहियां ख़बर ई न आहे पवंदी त हू छा था कनि पोइ मां उन्हनि खे पंहिंजे हथनि सां ईअं उथलाईंदो पुथलाईंदो आहे जीअं ॿार ॿार खे छो पुट मां तोखे लती पियो ॿुधायां करे खिलींदो मूं त हक़ीक़त बयानु कई पर तुंहिंजी हिन हक़ीक़त में त तुंहिंजो को बि कमाल कोन्हे को वासिम तुंहिंजो मतिलबु छा आहे गुस्ताखी माफ़ आका मूंखे त हाणे मुंहिंजे अकुल ऐं इंसाफ़ ते बि शक थी रहियो आहे लॻे थो त असां हिकिड़े बेवकूफ़ घमंडी ऐं साड़ीले जा कारंदा आहियूं जेको इंसान सादरी साड़ ऐं हसद जे करे उनखे पंहिंजो असली रुतबो ॾियणु नथो पाए अवां अॼु ॾींहं ताईं जेके हिन वासिम खे इज़तूं ऐं इनाम ॾिना आहिनि उन्हनि ते हिन जो को बि हक़ न आहे आका असुल हक़ उन्हनि इंसाननि जो आहे जिन खे पंहिंजी कावड़ ते कंट्रोल न आहे जेके पंहिंजे गुस्से खे काबू में नथा रखनि ऐं दोज़ख जो ॿारनि था बणजनि
मौसम जो कमाल तॾहिं हुजे कॾहिं ही जंहिंखे चाहे पंहिंजे शीशे में लाया पर ही जेको पाण खे चालाक ऐं यार थो सम्झे हिन जो उन्हनि इंसाननि ते को बि वज़न तोलिया का जेके इंसान साबरीन आहिनि जिन खे पंहिंजी तबियत ते कंट्रोल आहे ही उन्हनि जी ॾाढो बेवस आहे लाचार आहे मजबूर आहे इन मां साबित थियो त इहो इंसान जी पंहिंजी तबियत ई उनजी दुश्मन आहे न की शैतान वासन ही सॼो उन्हनि जो कमु आहे का न की हिन जो वाह 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 वाका मां तव्हांखे केतिरा दफ़ा चवां त हिन इंसानी नफ़्सा मारा खे पंहिंजो मुशीर न बणायो जहिड़ी खां ही त आयो आहे हिन जी आली पुछा जे करे असांजा अलाए केतिरा शैतान इस्तीफ़ा ॾेई हलिया विया ही त असांजो दुश्मन आहे दुश्मन न की सजण मां त चवां थो हिन खे हाणे जो हाणे दरबार मां निकाली ॾेई ॿाहिरि कढियो वञे अरे भूख बसर तूं ईअं छो नथो चवीं त ही तव्हां सभिनी मां होशियार आहे चालाक वासिम जी आका अॼु ताईं मां तोखे जेके बि सर बहादुर ख़ान ऐं जेके बि रुतबा ॾिना आहिनि ऐं इनाम ॾिना आहिनि उहे सभु तोखां वापसि नथो वठां पर तेसि ताईं नाज़ूल थो कयां जेसि ताईं तोखे सब्र ऐं शाकिर माचीने माण्हूअ खे पंहिंजे दीन जो निशानो नथो बणाए पर आका इहो कीअं मुमकिन आहे त मुसाफ़िर ऐं शाकिर माण्हू शैतान जे अॻियां कुझु बि मुमकिन आहे सभु कुझु मुमकिन आहे वञो लीके सब्र ऐं शाकिर इंसान खे पंहिंजे दीन जो निशानो बणाए पोइ मुंहिंजी दरबार में आ वञो लिकुरता पहुच पहिरियों त मूंखे शको हाणे त पूरी पक थी वई आहे हिन इंसानी नफ़्सा मारा जी भेट में असांजी ॼण का हैसियत ई कोन्हे मूंखे का ॻाल्हि सम्झ में नथी अचे तव्हां हिन खे एॾो मान मर्तबो छो ॾिनो आहे तूं हद खां लॻी रहियो आहीं तूं सिर्फ़ु पंहिंजी कार ॿुधाए ॿी बकवास न करे अड़े चङा के चौंक जा ही इंसान जो उहो नफ़्स आहे नफ़्स मारा जेको इंसान जे अंदरि किरण जो असांजो वाहिद ज़रियो आहे हिन खां सवाइ असां कुझु बि न आहियूं ईअं आहियूं जीअं बिना बारूद जी बंदूक ठहकायो न सिर्फ़ु अगर इंसान के पांच नफ्स की कंट्रोल करण अची वञे त केतिरा ई इंसान आबद ज़ाहिद ऐं आलम थी वञनि ऐं असां सभु ख़्वार ऐं ख़राब हाणे सम्झ में आई त मां हिन इंसान जे नफ्स मारा खे पंहिंजो मुशीर ख़ासि छो बणायो आहे सम्झ में आई अरे आका पोइ चवई त कंहिंजे मथां कहर
ॻाल्हि थी कर क्यों ना अॼु जी पंहिंजी कारकर्दगी ॿुधाए कारकर्दगी ॿोड़ा आका खास करे मां हिन पाकिस्तानी क़ौम जे माण्हुनि जी रगुनि में हो त कूड़ जो गरम मसालो कुटे कुटे भरियो आहे जो हिन खां सच विसरी विया जागदे कूड़ निंड में कूड़ रोज़ी में कूड़ धंधे में कूड़ ॻाइण में कूड़ राग में कूड़ कोरट तोड़े चेल में बस तोड़े रेल में कार में जहाज में तोड़े खड़ी निमाज में प्या था कूड़ कुटने आका प्या था कूड़ कुटन खबर भी आहे नखे खबर भी आहे त कूड़े जे मथां अल्लाह जी लानत पई वसदिया पो वीरे रुजा पक्का सच्चा मुरीद लगा पिया थी आका क्यों आका हुनजी खुशबू आहे केंदी खुशबू आका असांखे त काई खुशबू कोन थी अचे हवाउनि में हेॾी हुबकार लॻी पई आहे ऐं तोखे खुशबू नथी अचे हीअ हुनजी खुशबू आहे उहा अचे थी केरु थी अचे आका कामोरनि जे रूह जी राहत राशि सियासतदाननि जे अखियुनि जो ठार मुंहिंजी दिलि बहार गुलबहार जाने बहार रिश्वत थी अचे दीवाना रिश्वत थी अचे भरे क्यों आई भरे क्यों घड़ी कन गिरार थी मुझी मलका यारिया मैडम करप्शन मुंहिंजा आका तव्हांजी महिरबानी सां सफ़ा वतन ऐं मौजनि में आहियां तुंहिंजूं महिरबानियूं ऐं वॾा वॾ मुंहिंजी मिठड़ी जो तो कुल कामोरनि खे पंहिंजे कुर्ब में करे छॾियो आहे ऐं उन्हनि जो तोखां तव्हां कीअं महाल आहे उहा तूं ई आहीं जंहिं सभिनी खे हराम जो अहिड़ो त हेराक बणाए पंहिंजे फेराक में फासायो आहे जो उहे मुंहिंजा सचा ऐं पक्का मुरीद बणिजी विया आहिनि ॿुधाए त सही इहो जादू तो उन्हनि ते कीअं कयो आहे आका इब्लीस जंहिं मुल्क जे माण्हुनि में ख़ुदगर्ज़ी जी बीमारी लॻी वञे जिते इंसाफ़ विकामंदो हुजे जिते इंसान जे ईमान जी क़ीमत चंद सिक्का वञी बचे जिते कानून कुझु ॾोकड़नि एवज़ कदम बोसी लाइ तयारु हुजे जिते गुरबतगार ऐं अमीरीअ खे शराफ़त जो उंजान सम्झो वञे हुते जादू छा जो मुंहिंजा आका बाक़ी हुते त मुंहिंजी बस हिकिड़ी अख जो हिकिड़ो इशारो ई खोड़ींदो आहे ऐं माण्हू पंहिंजे ईमान समेत सभु कुझु मुंहिंजे मथां निछावर करणु ऐं मुंहिंजे कदमनि में विछाइण लाइ तयारु हूंदा आहिनि मुंहिंजा आका वाह 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 तुंहिंजी जेतिरी तारीफ़ कयां ओतिरी घटि आहे को बि न तुंहिंजे मथां वॾे वारे खां वठी प्राइम मिनिस्टर ताईं हर को तुंहिंजो आशिक़ आहे ऐं जेको तुंहिंजो आशिक़ आहे उहो मुंहिंजो माशूक़ आहे ऐं मुंहिंजे दोस्त जो साथी आहे वञी पंहिंजे कम सां लॻो माण्हुनि जे खीसे में वञो अमीरनि जे तिजोरनि में वञो साहबनि में लालचुनि में मनी लांडरिंग वञो वञी पंहिंजे कम सां लॻो ऐं मुंहिंजी दोस्तनि जो इज़ाफ़ो कर वञो वई हली ज़ालिमा वई हली वई हली
बेटा कारनामा बोला। हाँ का हुआ तो मुँह कूड़ है कूड़न मथा कूड़ है कूड़न मथा रसोई कूड़न जा कारखाना भरिया पिया है ना पर आज जेको बाबा जे आका के कूड़ ॿुधायो उन जे ॿुधण सां अवां जे रूह खे राहत ऐं दिल खे करार मिली वेंदो आहे। त पोइ ॿुधाए जई ॿुधाए करिया। आका अॼु मां हिकु धीर जे वाता पंहिंजे ई पीउ ते ज़ना जो कूड़ो इल्ज़ाम हणायो। हा आका वॾी मज़े जी ॻाल्हि त इहा आहे आका जॾहिं इहो लफ़्ज़ पीउ जे कननि ते पहुतो पीरत ख़ुदकुशी करे छॾी आका। हिकिड़ी तीर सां बशकार जी पीउ जे कूड़े सराह जे कूड़े इल्ज़ाम जे करे ऐं पीउ ख़ुदकुशी करण जे करे ॿई दोज़ख में दो सची खां पोइ सॼे वई अॼु तुंहिंजे कारनामे दिल ख़ुशि करे छॾी। हलिया हलिया तूं ई असली लांचुनि जो हक़दार आहीं। लख बल्कि अलाए केतिरियूं लांचूं तोबता। आका तुंहिंजे बि मथां अरबे खरबे हलिया हलिया त मां तोखे तुंहिंजे हिम्मत न ते ॾियारां। हलिया हाणे ॻाल्हि माराऊं तोखे इनाम ॾियां। हलिया वेह हे तुंहिंजो इनाम आहे। वेह अॼु तूं मुंहिंजे घर वारी कुर्सीअ ते वेही सघे थो। हमारा जी आका आहे को तो वटि दलील हिन लालचीअ जे मुखालिफ़त में। दलील आहे आका पर अवां हिनखे एज़ाज़ बख़्शे चुका आहियूं। हाणे मुखालिफ़त करणु ठीकु ॿुधा पेश कर वो दलील जंहिंसां निसरत जो मान मर्तबो घटिजे पर तूं ईअं नथो करे सघीं छो त मां ॾिसां थो हिन निसरत जे अदीम कारनामे जे करे तुंहिंजो कदु झुकी आहे। मलंगूल तूं शायदि मूं मां चङी तरह वाक़ुफ़ न आहीं जे मां चाहियां न। अरे बस कयो रे लालचू बस कयो। पूरा तूं अटका वञी रहियो आहे। कसम आहे मूंखे खुले मैदान में उघाड़ो थी वञी वारे जो तव्हांजे पूरी काइनात में सभ खां वधीक पुछड़ो आहियां। सभ खां वधीक आका मां तुंहिंजो गुलाम पर ही इंसान जो नफ़्स अमारा ॻाल्हि मां तोखे ॿुधायां त इंसान जो उहो ॾाढो ऐं सर्कश नफ़्स आहे जे अहिड़े सारे इंसान जा गोॾा झुकाए छॾिया आहिनि। बाक़ी तूं कहिड़े उमिरि जो गोरो आहीं? वीरान करे छॾियो मूं अॼु बि हिकु अहिड़े ज़ाइद खे सोको कयो अथमि जो ॿुधंदो त वाह कंदो। मूंखे तो जहिड़े लानतीअ मां इहा ई उमेद आहे पर इहो किसो ॿुधाइण खां अॻु में मूंखे इहो ॿुधाए जेको मूं 40 सालनि वारी उमिरि वारे जो तोखे हुकुम कयो हो उहो बि कंदो आहे या न? आका इहो मां कीअं थो विसारे सघां। इहो त मुंहिंजो पसंदीदा मशग़लो आहे जेको इंसान 40 सालनि जी उमिरि जो थी वेंदो आहे ऐं तौबा नाहे कंदो। मां हुन जे चहिरे ते हथ फेराए चवंदो आहियां त मां ऐं आका इब्लीस तुंहिंजे चहिरे मथां क़ुर्बान जो तूं चङाई तरफ़ नाहे ईंदो। लख लानत हुन जे मथां ऐं तुंहिंजे मथां ज़लमूर ऐं किरोड़े लानतूं अवां जे मथां हाणे ॿुधाए हाणे तूं पंहिंजो किसो ॿुधाए
त कीअं तो उन आबिद खे छॾियो? आका जो ईअं त आबिद जीअं ई पंहिंजी इबादत में हुयो त मां उते वञी पहुतुसि। जो तूं ख़ल्क़े ख़ुदा जी तरफ़ नज़र नथो करी, हू पंहिंजी जहालत जे करे ॼण मरी चुका आहिनि। गफ़लत उन्हनि खे दोज़ख जे किनारे ताईं पहुचाए छॾियो आहे। छा तोखे अल्लाह ताला जो उन्हनि बंदनि ते को रहम नथो अचे जो तूं पंहिंजी वाइद ऐं नसीहत सां उन्हनि खे हलाक थियण खां बचाई? वाकई मूंखे ख़ल्क़े ख़ुदा खे नसीहत करण पंहिंजे वाइद सां उन्हनि खे हलाक थियण खां बचाइणु घुरिजे। पर ईअं करण सां त मुंहिंजो माण्हुनि सां मेल चोल वधंदो ऐं मुंहिंजी इबादत में रुकणो पवंदो। न न, कॾहिं बि मूंखे करणु वेही पंहिंजे रब खे राज़ी करणु। ओ चरिया, ही तूं छा थो चवीं? अल्लाह ताला तोखे रोशन दिल, मिठड़ी ज़बान, सोणो लहजो अता करे नेमत सां नवाज़ियो आहे ऐं तूं अल्लाह ताला जी उन ॾिनल नेमत जो इनकारी थी हिन कुंड में वेही पंहिंजी सलाहियतनि खे ख़तम थो करे। मालिक खां मुंहुं मोड़े आम ख़ल्क़त जे मंडर में पाण खे मां कोन मुड़ींदुसि। बेवकूफ़ा तूं, जेकॾहिं ख़ल्क़े ख़ुदा खे सिधी राह तरफ़ न छॾींदे ऐं पंहिंजो इल्मु उन्हनि ताईं न पहुचाईंदे त छा रब ताला तोते नाराज़ न थींदो? इहो त बराबरि आहे। इहो बि रब पाक खे राज़ी करण जो हिकु रस्तो आहे ऐं उहे बि इल्म ते विरहाइण सां वधंदो आहे, खुटंदो। इते अचली, अरे मां त चवां थो तूं मुंहिंजे चवण ते हिकिड़ो क़दम खण त सही, पोइ ॾिस कीअं थो लो कयां। वाकई में मूंखे माण्हुनि ताईं हथ जो पैगाम पहुचाइणो, पंहिंजे मिठड़े आवाज़ सां उन्हनि जी पथर दिलुनि खे नरम करणु। मां अॼु इन कम सां लॻा थो। बीहो त सही, छा माण्हुनि सां ईअं मिलंदे? पहिरियां पाण खे ठाह, ज़ेब ज़ीनत अख़्तियार कर, जीअं ॾिसंदड़नि में तुंहिंजो रोब ऐं दबदबो थिए। सोणनि लफ़्ज़नि जो इस्तेमालु कर, नेकीअ जो इज़हार कर, सोणो सुठो लिबास पाए, आला क़िस्म जी ख़ुशबू लॻाए। जे तो ईअं न कयो त माण्हुनि जी दिलि में तुंहिंजे लाइ को असरु न रहंदो ऐं हू हक़ जी राह तरफ़ का हिदायत न वठी सघंदा। ऐं जे तो ईअं कयो त पोइ ॾिसजांइ कीअं थो तुंहिंजे मुरीदनि में इज़ाफ़ो थिए। पहिरियां 500, 5000, 50,000, 50 लख ॾिसंदे ॾिसंदे तूं हिन मुल्क जो वॾो आलिम, फाज़िल, मुत्तकी सॾिबे मुत्तकी बि। लखे माण्हू तुंहिंजी हिकु झलक ॾिसण लाइ परेशान हूंदा, तोसां मिलण लाइ आता हूंदा, आता। इहे सभई त नफ़्स जूं सदूं आहिनि, इहे अजायूं ख़्वाहिशूं आहिनि। न मिठा, पाण खे तकलीफ़ न ॾे। ये अजाई ख़्वाहिशूं न आहिनि, इन्हनि खे पूरो कर। खामखा पाण खे अज़ियत थो ॾे। छा तुंहिंजी संगत में को हिकु अहिड़ो आहे जे इहे ख़्वाहिशूं पूरियूं न कयूं हुजनि? हा, मौलवी कुर्बान जो माल मुर्तबो ॾिस, मौलवी ज़ाहिद जो शान
जेॾां था वञनि त माण्हुनि जूं लोधूं हुनजे कढाइनि ऐं अलामा अमजद खे बि कीअं थो डाणीअ खे कारो रंग करे केॾो न प्रोटोकॉल अथसि जे इहे सभु शयूं बुरियूं हुजनि हा त छा उहो ईअं करे हा न कॾहिं बि न वाकई बि जेतिरो इल्म मूं वटि आहे एतिरो त हुननि वटि बि कोन्हे मुंहिंजे गुफ़्तार जहिड़ी भली त हुननि जी गुफ़्तार बि कोन्हे जहिड़ो मुंहिंजो ॻाल्हाइण जो अंदाज़ आहे अहिड़ो अंदाज़ त हुन वटि बि कोन्हे उहे बि हेॾो शान ऐं शौक़त वाकई बि मां हिन कुंड में वेही पंहिंजे वक़्त सां गॾु पंहिंजी सलाहियतुनि जो ज़ियान करे वियो मां हुनखे ॿुधाईंदुसि त मूं वटि बि इल्मु आहे पर हुननि सभिनि खां घणो मां बि इहे नेमतूं हासिल कंदुसि मां बि आसाइशूं हासिल कंदुसि मूंखे करणु घुरिजे बातो कोड़कीअ में पातो वाकई तूं वॾो शातिर आहीं गलमपूर ख़ुदपसंदी तुंहिंजो ख़तरनाक हथियार आहे ऐं उन ई हथियार सां तूं इन आबिद खे हलाक कयो अचो मुंहिंजे सीने सां लॻी वञ शांती अचो तूं शिर खे बि अहिड़े तरह ख़ैर जी सूरत में थो पेश करे जो हुन में फ़र्क़ु करणु मुश्किल ई न पर नामुमकिन थो लॻे हलिया त मां तोखे पंहिंजी परवारी कुर्सीअ ते विहारियां ऐं इनाम इकराम ॾियां तोखे तुंहिंजे मसनद ते विहारियां हलिया काका हिन मसले जो असली इक़दार ही न पर मां इंसानी नफ़्स अमारा बुराइनि जी ताक़ीद कंदड़ उन ते ख़ुशि थींदड़ तस्कीन ॾींदड़ इंसानी नफ़्स अमारा छा हाँ ज़लमबूर तूं त सिर्फ़ु दिल ऐं दिमाग़ जे ॿाहिरां बि दरवाज़ो खटकाईंदो आहीं उनखे अंदरां खोलींदो आहियां मां ऐं वक़्तु ज़ना जी ख़्वाहिश ॾेखारींदो आहे उनखे उभारींदो आहियां मां इहे सभु मुंहिंजा कम आहिनि एतिरे क़दुरु जो इंसान जानवर बणिजी मासूम कलियुनि खे टीपाड़ी करी देरि नाहे कंदो इहे सभु मुंहिंजा कम आहिनि मुंहिंजा न कि तव्हांजा तूं सही थो चवे हमारा तूं सही थो चवे वाकई ये मंदर ॾिसी त मां इब्लीस जो कंध बि झुकी वेंदो आहे इंसान जी अहिड़ी वेशत जे ॼाण मुंहिंजी तौबा मुंहिंजी ज़ारी अरे 4-5 सालनि जे ॿारनि सां अफ़सोस हिकु सचे जे इनकार मुंहिंजो ई हाल कयो आहे ख़बर नाहे उन्हनि जो छा थींदो इहा त वॾी ॻाल्हि इब्लीस मूं हिन मुल्क जे आम माण्हू खे मीरनि पीरनि लुटेरनि अहिड़ो त असरु करायो आहे जो हू ऐं हुनजा इरादा एॾा कमज़ोर थी चुका आहिनि जो हू चाहींदे बि कुझु नथा करे सघनि सिर्फ़ु कुझु करण जूं सदूं करे रहिया आहिनि वाकई हमारा तूं सही आहे वाकई ये सभु तुंहिंजूं ई सदूं आहिनि ऐं असां तुंहिंजी मदद खां सवाइ कुझु बि न आहियूं ये सभु तुंहिंजूं ई सदूं आहिनि जो अॼु इंसान जो दुश्मन बणियो बीठो आहे ऐं इन हालत में पहुतो आहे ऐं तोखे यादि हूंदो त मुस्लमाननि जे आख़िरी पैगंबर पंहिंजी उम्मत खे ताक़ीद कई हुई त तव्हांजो सभ खां वॾो दुश्मन तव्हांजो नफ़्स आहे जेको तव्हांजे भर में आहे ऐं इंसान जो सभ खां वॾो दुश्मन मां आहियां मां इंसानी नफ़्स अमारा तूं सही आहे तूं सचो आहे हमारा तूं सचो आहे अॼु साबित थी वियो त तोखां सवाइ असां कुझु बि न आहियूं तूं ई असुल लानतुनि जो हक़दार आहीं असां न हमारा तूं इन जे करे
दरबार में तुझे हक में दस्तबरदार थी दे पंहिंजे इस्तीफा जो ऐलान तो करिया ऐलान तो करिया हमारा ए तखमा इब्लीस जो न पर तो इंसान जे नफ्स अम्मारा जो आ इन ते तुझो हक आ ई तुझो मसलत आ हलिया तू मुझे बरवारी कुर्सी में ना बल्कि मुझे तख्त देवे इन जो असली हकदार तू आ ए इंसान जा नफ्स अम्मारा ई तख्त तुझो आ नकी मुझो तुझो इंसान जे नफ्स खे इहा ख़बर ई न पई त मां इब्लीस इनखे कीअं टगे वरितो